डिघड़ी शहर के वार्ड नंबर 7 नज़ीर शाह कॉलोनी के रहवासी जनरल काउंसलर के उम्मीदवार अशरफ अली प्रेस क्लब डिघड़ी में सहाफ़िन अॻियां दाहींदे चयो त आउं बल्दियाती इलेक्शन के हवाले से उम्मीदवारन के घुर्बल ज़रूरी कागज़न की ॼाण वठण लाइ दरख्वास्त खणी आर ओ डिघड़ी आसिफ खासकेली जी ऑफिस वियसि, जिते मौजूद ARO मुख्तियारकार डिघड़ी नबी बख्श खासकेली मूंसां नामुनासिब रवैयो इख्तियार कंदे पंहिंजी ताक़त जो ग़लत इस्तेमाल कंदे बदइख़लाक़ी कई ऐं दाबा दड़का ॾिना। हुन DRO कमिश्नर महबूखास ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो कयो त ARO मुख्तियारकार डिघड़ी ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।